समारोह जे ॻोठ जान मोहम्मद शाहानी में कम्युनिटी ग्रुप पारां सुघड़ मच कचहरी कोठाई वई। इन हवाले से वधीक तफ़सील ॾिसूं था समारोह में CN न्यूज़ के रिपोर्टर मोहम्मद असलम ख़ास खेली जी इन रिपोर्ट में। समारोह ॻोठ जान मोहम्मद शाहानी में समाजी इदारे सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम उमरकोट जे सहकार से कम्युनिटी ग्रुप समारोह पारां सुघड़ कचहरी कोठाई वई। सुघड़ मच कचहरी में असिस्टेंट कमिश्नर समारोह अयाज मशवरी, SHO समारोह असगर सेलोर समेत सियासी समाजी सहाफ़ती धुरिन वॾे अंग में शिरकत कई। सुघड़ कचहरी में लाड़पट के मशहूर सुघड़ मोहम्मद साले इमदानी से गॾु अहमद खान संजरानी, फनकार गुलाम हैदर कपरी, शायरन लाल सामारवी, वसीम हैदर खोसो, हसास नूर खासकेली, हरलाल अमर ऐं ॿियनि गुजरातूं शायरी, कलाम, डोर बैत ऐं समूरा सकाफ़ती रंग पेश करे चार चंड लगाए छॾिया। असिस्टेंट कमिश्नर समारोह अयाज हुसैन मशवरी पंहिंजे नकोर शायरी ऐं नज़म पोस्टमार्टम ॿुधाए वाह वाह कराए छॾी। सुघड़ मच कचहरी मेज़बान नाज़ फ़कीर मोहम्मद शाहानी आयल महिमान खे भलीकार कंदे चयो त अहिड़ियूं कचहरियूं करण जो मक़सदु असांजे नौजवान नस्ल खे कचहरियुनि लाइ राग़ब करण जी कोशिश आहे। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर समारोह अयाज मशवरी ॻाल्हाईंदे चयो त बाहि जे मच ते हल्की सर्दी सां गॾु हिन सुघड़ कचहरी में तमामु घणो मज़ो आयो आहे। असांजे हिन जदीद दौर में असांखा साज़ंदा विया हलिया आहिनि, राग रंग जूं महफ़िलूं ऐं कचहरियूं मोकिलाए वियूं आहिनि। नाज़ फ़कीर शाहानी पारां हीअ सुघड़ मच कचहरी कोठाइण खे साराइण सां गॾु सुठो अमल पिणु चऊं था। नौजवान नस्ल खे ॼाण मिलंदी। SHO समारोह असगर गुलाम असगर सेलोर चयो त कम्युनिटी ग्रुप समारोह पारां कोठायल सुघड़ कचहरी में सब रंग ॾिसी दिल खुश थी वही है। सुघड़ कचहरी में सियासी समाजी शख्सियतन शकील अहमद कायम खानी, डॉक्टर हरलाल अमर, सैयद शबीर अली शाह बुखारी, पब्लिक हेल्थ खाते सब इंजीनियर जायद कायम खानी, गस्ट्रा अगवान घनश्याम माली, अकरम कायम खानी, असद इकबाल जटर, प्रेस क्लब समारोह सदर खान मोहम्मद खासकेली, सरफराज रंधावा, रिजवान रंधावा, हेड मास्टर नरेश माली, शकील अहमद चांडियो, फिदा हुसैन चांडियो, अदीब भुरगड़ी, असद भुरगड़ी, जयपाल माली, महेश माली, खुशहाल भवानी, सुरेश एडी, मुनीर दल ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। असलम ख़ासकेली CNP न्यूज़ समारोह।